कबाबाद खान ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद सिपाप सिंध जो सदर मंसूर शानी के ऐलान खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी सिपाप ज़िला जैकबाबाद के तरफां महांगाई बदमनी और बरवक़्त इलेक्शन कराइण लाइ एहतजाज कियो वियो, जंहिंजी अॻुवाणी सिपाप लारकाना डिवीज़न जो सदर रज़ा मुराद जाजड़, सिपाप ज़िला जैकबाबाद के सदर बाबर खान थईम कई ऐं सिपाप तालका जैकबाबाद मां सिपाप तालका जैकबाबाद के सदर अमीर जान डोमकी, जनरल सेक्रेटरी आसिफ सुमरो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी उसामा ज़ैद ओढो, नायब सदर सजादो लाशारी कई। एहतजाजी रैली पीपल्स सेक्रेटरीट का प्रेस क्लब ताईं पहुती। रैली के सिपाप ज़िला जैकबाबाद के जनरल सेक्रेटरी चंगेज़ खान खोसो, सीनियर नायब सदर आबिद अली भट्टी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अदनान फतेह लाशारी ऐं ॿियनि खिताब कयो, जंहिंमें सिपाप तालका जैकबाबाद, सिपाप तालका ठुल, सिटी जैकबाबाद के उहदेदारनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। सही असो जो प्रोटेस्ट है यो असो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान का मोहतबाना गुजारिश है तो इलेक्शन की डेट अनाउंस कई वे। तुम दिसदा हूं तो सदाई इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान का यो ही माना अचन था जो जनवरी में इलेक्शन कराइंदासीं, जनवरी के आखिरी हफ्ते में इलेक्शन कराइंदासीं। साईं जनवरी कड़ी में इलेक्शन कराइंदो, 2023 जी इलेक्शन में कराइंदो, 2024 जी इलेक्शन में कराइंदो इलेक्शन, या 2025 में कराइंदो। केयर टेकर की हुकूमत इंदी है तो जो कम यो होंदो है कि तुम अचो साफ सफा इलेक्शन कराओ, आइन के मुताबिक इलेक्शन कराओ। केयर टेकर हुकूमत जो मतलब न होंदो, तुम अची करे काबिज थी करे वेही रहो। असांजी इहा ही घुर आहे। तुम मुल्क की मैशत के हालात दिसो था पाण त मुल्क के हालात ये जो एहतजाज असांजो जेको आहे इलेक्शन हवाले है, छो जे करे इलेक्शन 2024 में जो इलेक्शन कमीशन चए तो जनवरी में डेट असांजो डेट है बाबा, जनवरी कड़ी जनवरी है, जनवरी हो छो जे करे अवाम जा ख़्वाब इन पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम इहो ॾिसे थी चेयरमैन बिलावल भुट्टो इंशाल्लाह वज़ीर आज़म थींदो, इन गरीब अवाम जो थक लांदी। छो जे करे महंगाई एडी थी वई आहे तो गरीब जेको आहे सफ़ेद पोश माण्हू जेको फाका कशे ज़िंदगी ॿियो कुझु जो रस्तो न। पाण खे ॾींहों ॾींहुं ॾिसो था त टैक्सीस वधी विया आहिनि, जेको बिलनि जे मथां, गैसिस जे मथां, बिजली जे मथां एतिरी महांगाई असां नथा शायदि पहिरियों करे। छो जे करे असांजी रैली कढण जो मक़सदु